अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनिसरा पांद में नौजवान कलमकार बेहतरीन शायर वफ़ा जानी मूसे पोटो जा अदबी एहसास अजो के प्रोग्राम जी सूह दोस्त लिखे तो हयाती जी झुरियल झोपड़ी अज बि कंहिंजे यादुनि सां आबाद आहे। वक़्त जी डोड़ ज़िंदगीअ मां सभई ख़्वाहिशूं ख़त्म करे छॾियूं आहिनि। ज़िंदगी जूं हसीन शामूं तोसां गॾु घारियल वक़्त जूं लाजवाब लामूं असां खां हाणे परदेसी पखियुनि जा पर भरियूं थी पयूं आहिनि। सारूणियुनि जे रूह लाड़ मथां अॼु बि तुंहिंजे कुर्ब जूं कूंजियूं चाहतनि जो चूण चुगनि थियूं। वक़्त जी इहा वढे वेंदड़ वारता अॼु बि दिलि जे देबुल अंदरि अणगड़ियूं सारूं दफ़न करे हिकु न खुटंदड़ दर्द जी लहर जाॻाए वञे थी। हाणे त न दर्द जो किथे छेड़ो लभे थो, न ई हिन जीवन जी झोल मझां ही सदमनि जूं शामूं दिलि जे लकनि मथां लड़नि थियूं। हालतुनि जे हथ कड़े अॻियां हूंदे बि के सुपना अॼु बि साबियनि जी संबत नथा छॾीनि। अॼु बि खुटियल ख्वाबनि जी खाण अखियुनि अॻियां आलाण आणे इहो पुछाणो करे थी त जिन विसारण खां पोइ कॾहिं सारियो ई नाहे, छा उन्हनि जूं अखियूं अॼु बि तसवर जे तराज़े में छोपियूं तोरियूं वञनि। अणखुट सदमनि जा सिलसिला अॼु बि मन जे महिराण मथां कुझु न कुझु हुअण जो अहसासु ज़रूरु अर्पे वञनि था। न मिली सघियल मोहबत जो दर्द छा ज़िंदगी खे ज़लालत खां सवाइ बि कुझु ॾेई बि सघियो आहे। हथनि मां हथ छॾाए हलियो वञण वारो हानियूं हाणे कहिड़ी दिलि जे अलमारी में क़ैद करे सघिजे थो। हाणे त सूरनि जे शामनि अॻियां को सोग बि नाहे मल्हायो। नई दर्दनि जे चो वाटे ते वेही का लुड़कनि जी लार लाड़ी आहे। नसीबनि जी निभागी नदी खे को बि असां ॾोरापो नाहे ॾिनो। मुक़दर जी महिलात ईअं ई ओचितो छो उजड़ी वई आहे। तक़दीर जा तितर ईअं अचानक दिलि जे पिंजरे मां छो उॾरी विया आहिनि। हाणे त असां हसरतनि जे हवाउनि अॻियां पंहिंजा पर पखेड़ण बि छॾे ॾिना आहिनि। रस्मनि रवाजनि जे रुमाल में घणो कुझु वेढ़िजी चुको आहे। बसि जेको कुझु बि थियो हिन जीवन जे झोली अंदरि उन उजड़ियल अरमाननि खे सांढे जीअण जी जुस्तजू असां नाहे छॾी। वक़्त ई वक़्त खे मयारनि जी मेहंदी हणण बिना ई असां दर्द शनास दिलनि वांगुरु हाण अंदरि जे जान में घणो कुझु अलूप करे चुका आहियूं। तुंहिंजो पंहिंजो वफ़ा जानी मूसे पोटो।